सेहत लाइ मुख़्तलिफ़ जड़ियूं ॿूटियूं ऐं मेवनि जा फ़ाइदा असां केतिरा ई भेरा ॿुधाईंदा रहंदा आहियूं, जिन में ॾाढ़ूअ समेत ॾाढ़ूअ जी खलुनि जा फ़ाइदा पिणु ॿुधाए चुका आहियूं। तव्हांखे इहो ॼाणे हैरत थींदी त ॾाढ़ूअ जी खलिनि जी चांहि बि ठाहे सघिजे थी, जंहिं जा फ़ाइदा एतिरा आहिनि जो तव्हां दंग रहिजी वेंदा। ॾाढ़ूअ जी खलुनि मां चांहि ठाहिण जे लाइ ॾाढ़ूं छिलण खां पोइ खलुनि खे उस ते सुकण लाइ रखो। जंहिं वक़्तु सुकी वञनि त उन्हनि खे साफ़ करे पीहे वठो ऐं उहो पाउडर कंहिं दॿे में विझी रखी छॾियो। हाणे हिकु कोप पाणीअ में अधु चमचो ॾाढ़ूअ जी खल वारो पाउडर विझो ऐं उनखे चांहि वांगुरु काढ़ियो। जंहिं वक़्तु चांहि ठही वञे त उन में ज़ाइके मूजिबि लीमे जा 2-3 फुड़ा ऐं थोरी माखी शामिल कयो। पोइ उनखे थधो या गरम ॿिन्ही सूरतुनि में पी सघिजे थो। इन थोरी महिनत वारी चांहि जा फ़ाइदा ॿुधी तव्हां दंग रहिजी वेंदा। केतिरनि ई माण्हुनि खे इहा शिकायत रहंदी आहे त खेनि घड़ी घड़ी पेशाब अचे थो। अहिड़ी तकलीफ़ खां बचण जे लाइ ॾींहं में हिकु भेरो इहा ॾाढ़ुनि जे खलुनि वारी चांहि पीअण सां थोरे ई ॾींहंनि में फ़ाइदो पइजी वेंदो। जेकॾहिं कंहिं बि सबब जे करे पेट में सूरु हुजे ऐं बदहज़मी जी तकलीफ़ थी पए त इन सूरत में इहा चांहि इलाज जी अहमियत रखे थी। इहा चांहि थधी करे ॿ ढुक करे पीअण सां थोरी ई देरि में पेट जे सूर मां जिंद छुटी वेंदी। घणे माण्हुनि खे मादे जे मसइलनि या वरी होड़नि में ख़राबीअ जे करे वात में धप थी वेंदी आहे, जेका तमामु शर्मिंदगीअ जो सबबु बणिबी रहंदी आहे। उनखे ख़तमु करण जे लाइ ॾाढ़ूअ जी खलुनि जी चांहि तमामु बहितरीनु हूंदी आहे। इन चांहि जूं गुरड़ियूं करे होड़नि जा मसइला हल करे सघिजनि था। जॾहिं त उन जा 2-3 ढुक पीअण सां मादे जी तकलीफ़ में आराम मिलंदो आहे ऐं हाज़मो बहितर थिए थो। बवासीर खूनी हुजे या बादी, ॿिन्ही लाइ ॾाढ़ूअ जूं खलूं इलाज तौरु इस्तेमालु करे सघिजनि थियूं। ॾींहं में 2 भेरा ॾाढ़ूअ जी खलुनि जी चांहि जो इस्तेमालु हर क़िस्म जे बवासीर जो ख़ात्मो कंदो आहे। ॿारनि में गलो ख़राब थियण वारी बीमारी टाइसिल्स जो हल ऑपरेशन हूंदो आहे, पर ॾींहं में 2 भेरा ॾाढ़ूअ जी खलुनि जी चांहि जा गुरड़ा करे टाइसिल्स जे ऑपरेशन वारे ख़तरनि खां न रुॻो बची सघिजे थो, पर उन मां सदाईं लाइ जिंद पिणु छॾाए सघिजे थी। जेकॾहिं कंहिंजो कोलेस्ट्रोल तमामु घणो वधियल हुजे ऐं इहो वज़न घटाइण जो बि ख़्वाहिशमंद हुजे त अहिड़ी सूरत-हाल में उनखे घुर्जे त इहो ॾाढ़ूअ जी खल वारी चांहि ठाहे उन में नंढो टुकड़ो सुंढ जो बि विझे ऐं उहा चांहि ॾींहं में 2 भेरा ज़रूरु इस्तेमालु करे। कुझु ई ॾींहंनि में वज़न में कुदरती तौर ते घटिताई अचणु शुरू थी वेंदी ऐं चर्बी ॻरण लॻंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk